जुंगशाही मां वाके अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया आहे हुज़ूर अहमद ब्रोही। सॼी सिंध जीअं जुंगशाही में भी सकाफ़ती ॾिहाड़ो गवर्नमेंट गर्ल्स उर्दू प्राइमरी स्कूल में सकाफ़ती रंगनि सां मल्हाए सोनहारी सिंध सां मुहबत जो इज़हार कयो वियो। जिते सिंध जी कुंड में सकाफ़ती रंग निखिरियल आहिनि, उते कोहिस्तान जे पुठिते पियल इलाइक़े जुंगशाही जे गवर्नमेंट गर्ल्स उर्दू प्राइमरी स्कूल कैंपस में जुंगशाही जे समाजी अॻवान इंजीनियर अब्दुल कादिर शेख जी ताउन सां लोअर स्टाफ अॻवान मुनीर ब्रोही ऐं स्कूल इंतज़ामिया जी निगरानी में शानदार नमूने सां सकाफ़ती ईद मल्हाई वई, जंहिंमें स्कूल जे ॿारड़ियुनि अजरकुनि जो वेस ओढे पंहिंजी धरतीअ सां मुहबत जो इज़हार कयो ऐं जश्न मल्हायो। उन्हीअ मौक़े ते इंडलठी प्रोग्राम में ॿारड़ियुनि मुख़्तलिफ़ अंदाज़ में टेबलोज़, लोक गीत, तकरीरूं, बेत धमाल पेश करे सिंध जी सकाफ़त साज़नि ते रक़्स पिणु कयो। स्कूल जे हेड मिस्ट्रेस ख़िताब कंदे चयो त सिंध सदाईं अमन, मुहबत, भाईपी जो दर्स ॾींदी रही आहे। सिंधी सकाफ़त असांजी सुञाणप आहे, जंहिंखे ज़िंदा रखणु असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे।